सिंध जो मज़ामती किरदारु होशू शीदीअ जी मुख़्तसिर कहाणी। सन 1843 जो साल सिंध जी तारीख़ में अहम ऐं ॾुखोईंदड़ मोड़ तौरु यादि कयो वञे थो। उन वक़्तु सिंध ते मीर टालपुरनि जी हुकूमत हुई, जेके पंहिंजी रियासत खे आज़ाद हैसियत तौरु हलाए रहिया हुआ। ओभर हिंदुस्तान में वापार जे नाले ते ताक़त हासिल कंदड़ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहिस्ते आहिस्ते पंहिंजे सियासी ऐं फ़ौजी असर खे वधाए रही हुई। अंग्रेज़नि पहिरियां मीरनि सां मुआहिदा कया, वापार ऐं हिफ़ाज़त जे नाले ते फ़ौजी छावणियूं क़ाइमु कयूं, पर जॾहिं संदन असलु मक़सदु सिंध ते मुकमल कब्ज़ो करणु हो, जॾहिं सिफ़ारती दॿाउ कामयाबु न थियो, तॾहिं फ़ौजी कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो ऐं जनरल निपेर खे सिंध फ़तह करण जी ज़िम्मेवारी सौंपी वई। 17 फरवरी 1843 ईस्वीअ ते हैदराबाद जे मियाणीअ वारे मैदान में मीरनि ऐं अंग्रेज़नि विच में सख़्तु जंग थी। सिंधी फ़ौज बहादुरीअ सां विड़ी, पर अंग्रेज़नि वटि जदीद बंदूकूं, तोपूं ऐं मुनज़म फ़ौजी हिकमत अमली हुई, जंहिं सबबु मीरनि खे शिकस्त थी। बहरहाल, इहा जंग सिंध जी मज़ामत जो ख़ात्मो न हुई। मीरनि जी बाक़ी फ़ौज हैदराबाद भरिसां ॿीहर मुनज़म थी ऐं आख़िरी मुक़ाबले जी तयारी कई। उन नाज़ुक मौक़े ते हिकु बहादुर सालार होशू शीदी नुमाया थी साम्हूं आयो। होश मोहम्मद शीदी अफ्रीकी नस्ल सां तालुक़ु रखंदड़ हो, पर संदसि सुञाणप नस्ल न पर वफ़ादारी ऐं बहादुरी हुई। हू मीरनि जी फ़ौज में अहम कमांडर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। जॾहिं 24 मार्च 1843 ते हैदराबाद भरिसां दुॿो जे मैदान में आख़िरी फ़ैसिलाती जंग शुरू थी, तॾहिं होशू शीदी पंहिंजे सिपाहियुनि खे हिमथाईंदे चयो, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। हीउ लफ़्ज़ रुॻो जज़्बाती नारो न हो, पर सिंध जी आज़ादीअ लाइ आख़िरी अज़म जो इज़हार हो। जंग निहायत सख़्तु हुई। सिंधी सिपाही तलवारुनि ऐं रिवायती हथियारनि सां अॻिते वधी रहिया हुआ, जॾहिं त अंग्रेज़ फ़ौज बंदूकुनि ऐं तोपुनि सां हमला करे रही हुई। तादाद में सिंधी शायदि वधीक हुया, पर जदीद हथियारनि अॻियां संदन बहादुरी बि कमज़ोर थी वई। जंग दौरान होशू शीदी अॻियनि सिफ़ुनि में रही विढ़ंदो रहियो। हू पंहिंजे सिपाहियुनि खे हौसला ॾींदो रहियो, जेसीं ताईं पाण ज़ख़्मी न थियो। आख़िरकार जंग जे मैदान में होशू शहीद थी सिंध जी तारीख़ में अमर थी वियो। संदसि शहादत सां सिंधी फ़ौज जो हौसलो कमज़ोर थियो ऐं अंग्रेज़नि सिंध ते फ़तह हासिल कई। हैदराबाद जंग खां पोइ सिंध मुकमल तौरु अंग्रेज़नि जे कब्ज़े में अची वई ऐं जनरल चार्लेस नेपियर पंहिंजे फ़तह जो पैगाम साम्राज ॾे मोकिलियो। हुन सिंध फ़तह करे वरिती। उन सां गॾु सिंध जी सियासी आज़ादीअ जो बि बाब बंदि थी वियो। पर जेकॾहिं तारीख़ में सिर्फ़ु फ़तह ऐं शिकस्त जो नालो हुजे हा, त होशू शीदीअ जो नालो शायदि सिंध जी अवाम खां विसरी वञे हा। हक़ीक़त इहा आहे त हू सिंध जे क़ौमी मज़ामत जी अलामत बणिजी वियो। मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं अॼु बि सिंध में ग़ैरत, वफ़ादारी ऐं क़ुर्बानीअ जी निशानी तौरु वरजायो वञे थो। हैदराबाद जंग शायदि अंग्रेज़नि खटी, पर होशू शीदी पंहिंजी बहादुरीअ सां सिंधियुनि जी दिलनि में हमेशह लाइ ज़िंदा थी वियो। संदसि जदोजहद अॼु इहो पैगाम ॾिए थी त आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ क़ौमूं कॾहिं बि मुकमल तौरु शिकस्त नाहिनि खाईंदियूं। संदनि क़ुर्बानियूं ईंदड़ नस्लुनि लाइ हौसलो बणिजी रहंदियूं आहिनि, पर संदसि किरदारु अॼु बि यादि रखियो वञे थो।